रात आठरी जॾहिं बि विला वरी जॾहिं बि रात आठरी जॾहिं बि चंडा जवान थियो चकोर जीअं थी दिलि चरी अवां जे इंतज़ार में अरूह बेक़रार थियो अवां जे इंतज़ार में अरूह बेक़रार थियो। ऐं मामा अली बख्श चांडियो जो इलाही सारो तुराए थो आहियां जे असांजे सदके वरनायो आहे ऐं उनखे आदियाणो ॾींदुसि। ऐं हीअ जेको नज़म मूं पढ़ियो उहो भेटा बि मामा जो पंहिंजो ई नज़म आहे जेको कंहिं भेटा ॾिनो। में शोला उठिया आहिनि अञा काई बर्पा क़यामत न थी आहे। अञा तोर शहरनि में शोला उठिया आहिनि अञा काई बर्पा क़यामत न थी आहे। अञा ॾींहुं महशर जो थोरो परे आहे अञा ताईं यज़ा जदीदनि खे कोठे अवामी अदालत में आंदो ई न आहे। असां सिर्फ़ सजाए अड़ीअ ते रखियो आहे चवनि था त कातिल बि वांदो ई न आहे चवनि था त कातिल बि वांदो ई न आहे। साईं मुंहिंजो उस्ताद बि थी चुको आहे साईं ख़ालिद मुजाहिद चांडियो जेको अदब जे हवाले सां मुंहिंजो उस्ताद आहे शाइरी में मुंहिंजो उस्ताद आहे। अॼु असांजी कचहरी में मौजूदु रहिया आहियूं के मसरूफ़ियतूं के मजबूरियूं हुयूं उनजे करे इंशाअल्लाह वरी जेको मेड़ाको हूंदो हुन में साईं खे मुदा करे सभिनी प्यारनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त जीअं साईं जे वॾे भाउ जी जेका तबियत आहे उहा नासाज़ आहे सभई उनजे लाइ दुआऊं थियनि ताला साईं उनखे जल्द सिहतयाब करे ऐं पोइ वरी पाण जी जेके कचहरियूं थींदियूं उनमें साईं ख़ालिद साहिबु रखो न करे। हाणे आऊं स्टेज ते दावत ॾींदुसि शाइरीअ जे लाइ साईं अलादाद दर्स साहब के तो अचनि ऐं शाइरी पेश कनि। साईं अलादाद दर्स। असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां पखेड़ियो नफ़रतूं छो था नगारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां। मुल्क सारो मियाणी आ दुबे में दू बदू थींदई मुल्क सारो मियाणी आ दुबे में दू बदू थींदई अञा हीणनि में होशू आ अञा हीणनि में होशू थई सगारनि खे चई छॾिजां पखेड़ियो नफ़रतूं छो था नगारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां। वॾेरा मौसमी ॾेदर मटाए पार्टी ईंदई वॾेरा मौसमी ॾेदर मटाए पार्टी ईंदई मतां ॿिर मां ॿीहर डंग जो कुंहारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां। धर्म ऐं देश नाले ते घणो ठोगियनि ठगियो आहे धर्म ऐं देश नाले ते घणो ठोगियनि ठगियो आहे ॿेली हाणे सियाणा थियो संघारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां। पढ़ायो ॿारड़ा पंहिंजा दुनिया चंड ते पहुती पढ़ायो ॿारड़ा पंहिंजा दुनिया चंड ते पहुती दरनि ते केतिरा झुकंदो कपारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां। दर्स खे आ दर्स मिलियो भिटाईअ जे रिसाले मां दर्स खे आ दर्स मिलियो भिटाईअ जे रिसाले मां त अकेलो रब आ काफ़ी सहारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां असीं बस अमन था चाहियूं इदारनि खे चई छॾिजां।